पानी अॼु गरम आहे ऐं तव्हांखे ॿियो मीर बर कीअं मच्छी जो पुलाउ ज़ाइकेदार ठाहींदा आहिनि छो जो सदाईं मीर बरनि जे मच्छी पचाइण में ज़ाइको हूंदो आहे ऐं मुनफ़रद हूंदो आहे सभ खां वधीक जेका टेस्टी थींदी आहे। त अॼु मां तव्हांखे मच्छी जो पुलाउ या फिश बिरयानी जे बारे में कुझु रेसिपीज़ वग़ैरह ॿुधाईंदुमि ऐं 5-6 माण्हू आराम सां किलो जी मच्छीअ में ज़बरदस्त क़िस्म जी बिरयानी ठाहे हुनमां लुत्फ़ थी सघनि था। अचो त मां तव्हांखे जेको आहे ॿुधायां हीअ मच्छी आहे असांजी जेका 3 पाव बि थी सघे थी। असांजा 5 भाती आहिनि हुनजे करे 3 पाव। हीअ जेको आहे पाव 1.5 पाव बसर आहिनि जेके दाग में वेंदा। हीअ असांजो पाव खनि टमाटा मिर्च हस्ब ज़रूरत ऐं हीअ लूणु मिर्च ऐं असांजी हेठि उन खां पोइ सुको मसालो पियो आहे। हीअ बि कुटिजी जेको आहे मच्छीअ में वेंदो ऐं हीअ जेका असांजी थूम ऐं जेका जीरो आहे इहो मच्छीअ में वेंदो। हाणे अचो त तव्हांखे प्रोसेस था ॾेखारियां। हीअ असांजो 1 किले चांवर जे लाइ घटि में घटि 3 पाव चांवर जंहिंमें हीअ तेल जेको आहे सो पियो आहे। हाणे असां हिन में दाग कंदासीं। हीअ जेके आहिनि बसर दाग वारा हिन में पइजी विया। हाणे बसरनि ते सटको थींदो ऐं सटके खां पोइ तव्हां जेको आहे ॾिसंदो जेको आहे बसर दाग थींदा। हीअ गरम मसालो जेको आहे हाणे इहो कुटण जी पोज़ीशन में कुटींदासीं हिनखे प्लीज़। पहिरियों दाग हाणे शुरू थी वियो आहे ऐं इहो दाग जेसि ताईं बसर ब्राउन न थींदा तेसि ताईं दाग हलंदो रहंदो ऐं उन खां पोइ तव्हांखे असां ॿियो प्रोसेस ॾेखारींदासीं। हीअ बाबा जेको गरम मसालो तव्हांखे ॾेखारियोसीं उहो हाणे कुटिजे थो हिनखे पेस्ट करे। इहो कुझु बिरयानी जे अंदरि बि वेंदो ऐं उन खां अलावा इहो जेको आहे मच्छी जे मथां बि तुरकबो तॾहिं मच्छी ज़ाइकेदार थिए ऐं उनखे पंहिंजी जेका मच्छी जी ख़ुशबू हूंदी आहे जंहिंखे तव्हां पसंदि कंदो। अक्सर घणा माण्हू जेको आहे न पसंदि कंदा आहिनि हुन में जेको आहे सम्झो मथां तुरबो तॾहिं हुनजी ख़ुशबू जेका आहे उहा वञे। पोइ ॾिसो त तव्हां आसे पासे ब्राउन थी रहिया आहिनि ऐं बसर जॾहिं हस्बे ज़रूरत जेके ब्राउन थियनि जीअं घणा बि न आहे ठाहिणा पर बिरयानी में बि कलर जेको आहे ॾेखारिणो आहे हुनजे करे हीअ तव्हां ॾिसो बसर जेके आहिनि हाणे माना मंज़िल जे वेझो आहिनि ऐं उन खां पोइ हिन में पाणी ऐं पाणी हाणे पवंदो। हीअ बसर खे जेतिरो कुटको हूंदो हिनजी रस जेका आहे तेल में मिलंदी ओतिरो जेको आहे पाणी पवण खां पोइ हीअ जेके आहिनि टमाटर विझंदासीं। टमाटर तव्हां ठाहियूं पिया ऐं टमाटर जेके आहिनि इहे साईं ॻाढ़ा मिर्च ये साईं हेड हे साईं लूणु उन खां पोइ साईं टमाटर जी पेस्ट ठहे ऐं उहा जॾहिं पेस्ट तयारु थींदी त पोइ हुनमें सभु मच्छी विझंदासीं। हीअ हाणे जेको आहे टमाटा ऐं दाल जेको आहे गॾिजी पेस्ट तयारु थी वई आहे ऐं हिन में जेको हाणे असां मच्छी विझंदासीं। असां बि 5 भाती आहियूं ऐं उन्हनि जे हिसाब सां हीअ जेका आहे मच्छी जेका आहे उहा हिन में जीरो ऐं थूम आहे जेका असां मच्छीअ खे लेप ॾींदासीं। मच्छी में जेका आहे पइजी चुकी आहे तव्हां ॾिसो टमाटनि जी पेस्ट में हीअ थूम ऐं जीरो उहो पेस्ट में मिलाए सावा मिर्च हिन में विया। मच्छीअ जो मसालो तयारु थो थिए पियो ऐं मच्छी मसाले में जेका आहे ठहे थी पई। हीअ गरम मसालो जेको आहे उहो हाणे मच्छीअ जे जेका पेस्ट ठही आहे जंहिंमें मच्छी तयारु थी पई पचे थी पई उनखे सेको थो थिए ऑयल में हुन में गरम मसालो जेको असां कुटियो दालचीनी जीरो सुका धाणा हुन में 2 मिंट असां हिनखे वरी ढके ॾींदासीं त इहो मसालो हिन में जेको आहे मिक्स थिए त मच्छीअ खे जेको आहे ज़ाइको बहितर। हाणे मच्छी तयारु आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं इहा मच्छी हाणे ॿाहिरि निकिरंदी पोइ उन खां पोइ वरी चांवरनि जो मसालो हुन में असां जेको आहे सो तयारु कंदासीं जंहिंमें चांवर पवंदा पोइ बाद में। हीअ मच्छी जेका आहे हाणे निकिरी रही आहे।
कुछ मसालो हिन में तकरीबन रहायो आहे त जेको मच्छी जी बिरयानी चांवर तयारु कयूं मच्छी असां मथां रखी चांवरनि जे माना बोर निकितो आहे जेको असां मच्छी सां चांवरनि सां आख़िर में मिलाए गॾिजी करे खाईंदासीं हीअ हाणे चांवरनि जो मसालो आहे तेल हिन में जेको चांवरनि जे मुताबिक़ जेको आहे असां विझो मसालो विझंदासीं ज़रूरत मुताबिक़ चांवर हीअ 5 भातियुनि 6 जे लाइ इहो एतिरो ई ठाहे सघंदो मच्छी जेका इहा उहा तयारु करे पई आहे ऐं हाणे हिन में चांवरनि जे मुताबिक़ जेको आहे हीअ असांजो गरम मसालो जेको आहे उहो चांवरनि जे लाइ असल में मच्छी जो पुलाव में सावा मिर्च हीअ हाणे तयारु आहे हिन में हाणे पाणी असां विझूं था हीअ पाणी चांवरनि जो विझो हिन में खां पोइ असां हिनखे 2 मिंट जेका आहिनि से थोरो उबरण ॾींदासीं त जीअं मसालो मिक्स थी वञे पूरो पाणी सां गॾु 1 2 3 हीअ उहो मसालो आहे जेको असां मच्छी जे मथां बुरकियो हुयो ऐं चांवरनि में जीअं हूंदा उन खां पोइ असां भरायूं था उन खां पोइ असांजा चांवर हस्बे ज़रूरत ॾिसो हाणे पवनि था पिया उन जेतिरा घर भाती ओतिरा चांवर मच्छी जो पुलाव मीरबरनि जो पकल हिन में चांवर हाणे पइजी विया आहिनि ऐं चांवर हाणे तयारु थी विया आहिनि हिन खां पोइ असां हिनखे ढक ॾींदासीं ऐं पोइ हस्बे ज़रूरत हिन जो लूणु जेको आहे ॾिसूं केतिरो आहे लूणु ज़बरदस्त ऐं कुझु टाइम में दम जे लाइ तयारु थी वेंदो ऐं उन खां पोइ चांवरनि जो कलर बि ॾिसूं था माशाल्लाह कहिड़ो ज़बरदस्त थियो आहे ऐं ज़बरदस्त टेस्ट हिन में इंशाअल्लाह ताला ज़रूरु हूंदो ऐं जेकॾहिं घर में त ट्राए कंदो अहिड़े ई नमूने सां त इंशाअल्लाह ताला तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त खाईंदो हाणे ॾिसो था चांवर सफ़ा दम ते तयारु त चांवर तयारु आहिनि कलर बि ज़बरदस्त ऐं हाणे तव्हांखे चांवर प्लेट में थोरो मिक्स करण में रिच मसाले समेत तव्हांखे ख़ुशबू ऐं ज़ाइक़ो त न ईंदो हूंदो पर पोइ बि जेकॾहिं घर में ट्राए कंदो त तव्हां खाई उस्ताद लियाकत बिरयानी खे ज़रूरु यादि कंदो हीअ चांवर तयारु ऐं प्लेट में मसालेदार ज़बरदस्त ज़ाइक़ेदार हिन मां मच्छी असां हीअ जेका मच्छी आहे उहा हिकिड़ी कतरी रखोसि मथां इहा परी जेका पई आहे हीअ कढोसि हीअ सम्झो ईअं त हीअ प्लेट ईअं तयारु थींदी हिन सां थोरो रस बि जेको आहे असां विझंदासीं त ॾाढो ज़बरदस्त महसूसु थींदी तव्हां ॾिठो ऐं हिन खां पोइ तव्हां आराम सां खाई सघो था थैंक यू वेरी मच अॼु घर खां मच्छीअ जो पुलाव फिश बिरयानी प्लीज़ गॉड ब्लेस यू